अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ सां गॾु मां आहियां सारंग लतीफ़। अचो त नज़र विझूं अॼु जी अहम ख़बरुनि ते। मटियारे में या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॉन्फ्रेंस सरहदी जमायत जी मेज़बानी हेठि थी, जंहिंमें मुल्क समेत सिंध जे दरगाहनि जे गादी नशीननि वॾे अंग में शिरकत कई, जिते महिमान ख़ासि तौर जमायत इस्लामी जे अमीर सिराजुल हक़ पिणु शिरकत कई। उन मौक़े ते सरहदी जमायत जे रूहानी पेशवा पीर गुलाम मजदद सरहदी सभिनी आयल महिमाननि जो शुक्रियो अदा कयो। उन मौक़े ते दाता दरबार लाहौर जे सजादा नशीन मियां एजाज़ हज़ेरवी, जमायत इस्लामी सिंध जो सदर मोहम्मद हुसैन मेहनती, नसरुल्लाह चन्ना, फ़कीर मोहम्मद मंसूरी, पीर अब्दुल्ला शाह, पीर अली शेर सरहदी, पीर बाबजी सरहदी समेत मौजूद हुआ। उन मौक़े ते जमायत इस्लामी जे अमीर सिराजुल हक़ ख़िताब कंदे चयो त असुल पाकिस्तान जो मसइलो बिलावल या इमरान न आहे। सालनि खां सिर्फ़ पाकिस्तान सां शतरंज जी गेम खेॾी पई वञे, जंहिंमें पाकिस्तान जे अवाम खे को बि फ़ाइदो न आहे पहुतो, सिर्फ़ नुक़सान पहुतो आहे। पीपल्स पार्टी, तहरीक इंसाफ़, नवाज़ लीग समेत सभिनी पार्टियुनि खे सिर्फ़ इक़्तिदार जो मफ़ाद आहे। 74 सालनि में इन्हनि पार्टियुनि पाकिस्तान जे अवाम खे बुख, बदहाली, बेरोज़गारी खां सवाइ कुझु बि न आहे ॾिनो। इन्हनि पार्टियुनि जी नाअहलियुनि सबबि कश्मीर बि हथनि मां हलियो वियो। हिन मुल्क में ग़रीब लाइ हिकु स्कूल त अमीर लाइ अलॻि स्कूल आहे, जंहिं सबबि ग़रीब तबके जे माण्हुनि जी तालीम तबाह थी रही आहे। जमायत इस्लामी पाकिस्तान जे अवाम वटि वञी मुल्क में निज़ाम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाइमु करण लाइ वोट घुरंदी आहे। इंशाअल्लाह ईंदड़ हुकूमत जमायत इस्लामी जी हूंदी। उन मौक़े ते सिराजुल हक़ ऐं मियां एजाज़ हज़ेरवी हथां मटियारी जे साफ़िन खे बहितर कारकर्दगी जा एवार्ड ॾिना विया। नाज़रीन, सॼे मुल्क जी आबादीन में बि पेशावर साने ख़िलाफ़ वहदतुल मुस्लिमीन पारां मरकज़ी इमाम बारगाह ज़ैनबिया काशानिया खां सवें माण्हुनि रैली कढी ऐवान सहाफ़त अॻियां 2 कलाक मुज़ाहिरो जारी रखियो। उन मौक़े ते वहदतुल मुस्लिमीन जे अॻवाननि बहादुर मेमून, ज़हीर हैदरी, हसनैन ख्वाजा, शुजात अली ख्वाजा, मुख्तियार अली जाफ़री पंहिंजे ख़िताब में चयो त मुल्क में अमन अमान बरक़रार रखण में नाकाम थी वई आहे। पेशावर सानियो खुली दहशतगर्दी आहे। निमाज़िन खे टारगेट बनाए खेनि शहीद कयो वियो ऐं निमाज़ी जेके मस्जिद में ख़ुदा जी इबादत करे रहिया हुआ त खेनि शहीद कयो वियो। पर वफ़ाक़ी हुकूमत संजीदगी जो मुज़ाहिरो न पई करे। आख़िर केसि ताईं शिया पंहिंजे प्यारनि जा लाश खणंदा रहंदा। हिननि चयो त सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जे चीफ जस्टिस ऐं चीफ ऑफ आर्मी खे फौरी नोटिस वठणु घुर्जे ऐं पेशावर साने में मुलविस दहशतगर्दनि खे फौरी गिरफ़्तार कयो वञे। ॿी सूरत में तहरीक जो सिलसिलो तेज़ कयो वेंदो। जाती शिया उलमा काउंसिल तरफ़ां पेशावर साने ख़िलाफ़ इमाम बारगाह अल हुसैनी खां एहतिजाजी रैली कढी वई। हमले आवरनि ऐं उन्हनि जे सहूलतकारनि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो कयो वियो ऐं सख़्त नारेबाज़ी कई। मुज़ाहिरीन चयो त पेशावर में कयल ख़ुदकश हमले में मारिजी वियल शोहदा जे वारसनि सां ॾुख में बराबर जा शरीक आहियूं। वक़्त जे हुक्मराननि खां मुतालबो कजे थो त पेशावर साने में मुलविस दहशतगर्द गिरोह खे वाक़ो करे केफ़र किरदार ताईं पहुचायो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। लाड़काने शहर जे वलीद थाणे जी हद में न्यू बस स्टैंड वारे इलाइक़े में मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि जी फायरिंग में 2 गभरू नौजवान मौक़े ते मारिजी विया, जॾहिं त लाड़काने शहर जे न्यू बस स्टॉप वटि मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि जी फायरिंग में बाकरानी तालके जे ॻोठ नवाबाद वासी 20 वरियनि जे अली ॾुनू जतोई, संदसि भाउ 19 वरियनि जे दिलबर जतोई तॾहिं ते ई क़त्ल थी विया। इतला ते वलीद थाणे जी पुलिस वाक़े वारे हंधि पहुती क़त्ल थी वियल ॿिन्ही मक़तूलनि जा लाश खणाए चानका अस्पताल जे हादसनि वारे शोबे में आंदा, जिते ज़रूरी कार्रवाई बैदि लाश वारसनि हवाले कया विया। नाज़रीन, ही हुयूं अॼु अहम ख़बरूं। वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.dailykalyan.com ऐं असांजो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज डेली कल्याण।